जय झूलेलाल मुंहिंजा प्यारा सिंधी भाउरो ऐं भेनरो। 14 जनवरी 2025 शाम जो 6:30 बजे सेंट एंड्रूज ऑडिटोरियम बांद्रा मुंबई में हिकिड़ो सुठो संगीतमय कार्यक्रम जो आयोजन आहे। सॉन्ग्स ऑफ सिंध, सिंधियत जी सुभाण। मां चाहींदुसि तव्हां सभई हिन कार्यक्रम में शिरकत कयो ऐं सिंधियत जे वाधारे जे लाइ, सिंधी संगीत जे वाधारे जे लाइ तव्हां सभु अचो। टिकट्स बुक कयो bookmyshow.com ते। जेकर तव्हां ग्रुप बुकिंग्स चाहियो त कॉल कयो 8879279927 ते। ऐं जेकर तव्हां अञा बि वॾे पैमाने ते पार्टनर करणु चाहियो त यू कैन स्पॉन्सर अवर शो और इवन डोनर कार्ड्स आर एक्सेप्टेबल। प्लीज डू कम। थैंक यू। जय झूलेलाल। हिंद लॾे आयासीं, वतन जा वण बि छॾे आयासीं।